ब्रियासिटी रोड़ी के नाल पुल भरसां ॻोठ उर्स सोलंकी लिंक रोड तां 2 अणॼातल हथियारबंदन फोरू टाउन कमेटी ब्रियासिटी के अकाउंटेंट नूर नबी तुनियो का हथियार की ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल मॉडल 2019 रोक रक़म 1,15,000 ऐं 1,000 रुपया मालियत जो कीमती मोबाइल फोन समेत सर्विस कार्ड शनाख्ती कार्ड फुर करे फरार थी विया। इन सिलसिले में टाउन मुलाजिम ॿुधायो त गुज़िरियल शाम ड्यूटी तां ॻोठ जलाल तुनियो वञी रहियो हुअसि त 2 मोटरसाइकिल सवार बट ॿधल हुआ ऐं हथियारबंद फोरू रोके मोटरसाइकिल रोक रक़म 1,15,000 ओपो मोबाइल फ़ोन ऐं क़ीमती कागज़ात फुर करे फ़रार थी विया, जंहिंजी NC प्रिया थाणे ते दाख़िल कराई आहे। हुन SSP नौशर फ़िरोज़ समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फुर थियल सामान वापसि कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।